दोस्त स्मार्टफोन तव्हांजी केतिरी बि एडवांस छो न हुजे, पर हुन में जेको कॉल वारो पुराणो प्राइमरी सिस्टम आहे उहो ई हूंदो। उनखे जेकॾहिं तव्हां चेंज करणु चाहियो था कुझु नओं, त हीअ तव्हांजे लाइ तमामु घणी कमाई थी साबित थी सघे थी। हिन जो नालो आहे वानी। हिन में तव्हां पंहिंजे आवाज़ सां, जीअं मूं आवाज़ रिकॉर्ड कयो, पिकअप द कॉल, आवाज़ सेटअप करे कॉल खे पिकअप करे सघो था। न सिर्फ़ु कॉल खणी सघो था, बल्कि कॉल करे सघो था, स्पीकर ते करे सघो था, ऑटो रिप्लाई करे सघो था, डोंट डिस्टर्ब मोड ऐं साइलेंट वग़ैरह सभु कुझु तव्हांखे आवाज़ जी कमांड सां करे सघो था। मिसाल तौरु तव्हांखे सभु कुझु रिकॉर्ड करिणो पवंदो ऐं उनखां पोइ बसि तव्हांखे सिर्फ़ु ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हाइण सां फ़ोन ऑटोमेटिक उहो ई कमु कंदी जेको तव्हां उनखे ॿुधाइणु चाहियो था, ऐं तव्हांजे आवाज़ खां सवाइ कंहिंजे बि आवाज़ में कोन हलंदी। हिते खोड़ सारियूं थीम्स तव्हांखे मिली वेंदियूं, जिन में ईंदड़ कॉल, वेंदड़ कॉल, हर शइ खे तव्हां पूरे नमूने सां ऑप्टिमाइज़ करे सघो था। गॾोगॾु हर हिकु स्पेसिफिक